नाज़रीन है पाकिस्तान पीपल्स पार्टी जो पुराणो जियालो मियों खान आतार जैं सॼी उम्र पीपल्स पार्टी के वक़फ़ करे छॾी। मोहतरमा इनके नाले सां सुञाणींदी हुई। ही सॼी उम्र पीपल्स पार्टी में रहण जे बावजूद हिन जा तव्हां हाल ॾिसी सघो था त हिकु पुराणी कमीज़ ऐं पुराणी टोपी पातल आहे। मियां खान तव्हां ॿुधाइजो त पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, 3 मरतबा पीपल्स पार्टी सिंध मां कामयाब थी आहे। तव्हांखे कुझु माना रिलीफ न ॾिनी आहे पीपल्स पार्टी? कुझु कोन मिलियो आहे। सही ॻाल्हि आहे, कुझु कोन मिलियो। नौकरियूं मिलियूं आहिनि, ना नौकरियूं मिलियूं आहिनि, ना मां पंध थो वठां, इन जे ग़रीब बचड़े न जागा, न मां पीपल पार्टी में कोड़ा खाधा, जेल कमायमि, बंगलनि ते वञूं था, लिस्ट ॾियूं था, हिकिड़ो कटो बि मूंखे कोन मिलियो आहे, हिकिड़ो कटो बि कोन मिलियो आहे। उते जमाली हाउस ते वञुसि त मूंखे कटो कोन मिलियो, जीअं जीलानी हाउस ते वञूं त मूंखे कटो कोन्हे। मां पंहिंजी पोलियूं जूं खतरा या यूसी मोदर जा हितां आया आहिनि, मूंखे पुछण वारो कोन्हे त बाबू बुख थिए अथई, बच्चा बुख थिए अथई। अपील थो कयां बिलावल भुट्टो साहिब खे, मूंखे नज़र अंदाज़ था करनि, बंगलनि बांगलनि रशका था, ट्रैक्टर ट्रालियूं भॼ, मूं कटाए कोन्हे जीअं दादू ज़िलो बंदि थियो आहे। मूंखे हिकिड़ो पुछण वारो कोन्हे त न दादू जा बच्चा ने कटा अथई, बंगलनि ते वञनि फलाणनि सां ॻाल्हायो। मुंहिंजूं कुर्बानियूं आहिनि बिलावल भुट्टा साहिब, मूंखे नज़र अंदाज़ कयो अथनि। MP में न पुछनि कोन था त हाणे बुख ते आहे या ॾुख ते आहे, मां पंध वठां थो, मूंखे मोहतरमा नाले खां सुञाणींदी। MP में असांखे नज़र अंदाज़ कयो आहे बिलावल साहिब, असांजो कदुरु तूं कंदे चेयरमैन साहिब। अपील थो कयां खे साईं मुराद अली शाह खे, तूं कमेटी वे त असां वर्करनि खां पुछनि कोन था त बाबा कटा काॾे था वञनि। वर्करनि खे कुझु बि कोन्हे मिलियो आहे, ख़ुदा जो कसम आहे, कुझु ज़ुल्फकार पुटे जो कसम आहे, मोहतरमा राणी जो कसम आहे, कुझु कोन मिलियो आहे। पुछनि ई कोन था त किथे रहियल आहिनि, सम्झाइनि कुझु कोन था त वर्करनि खे पुछनि ई कोन था त छा आहिनि पुराणनि वर्करनि खे। बिलावल भुट्टो साहिब खे अपील थो कयां, मां पीपल पार्टी जो सीनियर कारकुन आहियां, कोड़ा खाधासीं, जेल कमाए, असांखां पुछनि कोन था त कहिड़े हालनि ते कि असां पंध वरितो, न गाॾी आहे न स्कूटर आहे, रुपए बि कोन्हे जेको मूंखे दादू जे माण्हुनि मूंखे एतिरे कनि, उन्हनि को बिस्कुट खाधुमि, को मानी खाधुमि, उहो ई कोन्हनि जो मूंखे। भला तव्हां सॼी उमिरि पीपल्स पार्टी खे ॾिनी, तव्हांजे टाइम जा ॿिया जेके वर्कर हुया उहे त टेकजी विया, उन्हनि नौकरियूं वरितियूं, बंगला ठाहिया, गाॾियूं कमु ठाहियूं, पोइ तव्हांखे माना कुझु बि हिमल न मिलियो आहे, छाजे करे? इहे हराम खां असां भॼंदा आहियूं, इहो इज़राइल मथां अचे थो, इन्हनि खां हुन ख़बर पहुती सचा कहिड़े नाम इज़राइल आहिनि। असां पुराणा कारकुन, कुझु न मिलियो, ॿिया ठाहे विया। आसिफ अली ज़रदारी जी हुकूमत में किरोड़ लखपति थी आहे, मुंहिंजे लाइ गाॾी बि कोन्हे, नौकरियूं बि कोन्हनि, न का शइ कोन्हे। इन जे करे मां अपील थो कयां, कुझु बि मूंखे न सेकल मोटरा, मां पंधु वधां थो घुमंदो। MP में हिननि जे बंगलनि ते वञूं था त असांखे पुछण वारो बि न आहे। भला हींअर 10-12 ॾींहं त लॉकडाउन लॻो पियो आहे, शहर बंदि आहे, चूंडियल नुमाइंदनि जेके आहिनि काफ़ी पंहिंजनि माण्हुनि खे राशन वग़ैरह ॾिनो आहे, तव्हांखे कुझु मिलियो आहे? न, हिकिड़ो हराम शहीद राणी जो कदम आहे, कुझु बि कोन्हे मिलियो आहे। मां उतां जो जमाली हाउस खां निकिरा, जीलानी हाउस ताईं, पीर जे बंगलनि ते हेॾो निकिरे त मां मुख़्तियार खान सां ॻाल्हायो, वर्कर पुराणनि खे पुछनि ई कोन था, इहे कटा केॾे था, केॾे ग़रीबनि लाइ वञनि था। असां ग़रीब जा अॻिते जंहिं असांखे हराम कयूं आहे, अॼु किरोड़पति आहियूं, असां इन्हनि खां भॼंदा आहियूं, असांखे कुझु रिलीफ न मिली आहे, असांखे ॿुधाइनि नथा छो, असांखे पुछण वारो केरु कोन्हे छो। वोटनि जे टाइम ते मींहं खां ते वर्कनि सिलोटा लॻनि, धक लॻनि, असां पंहिंजूं यूज़ियूं था कढनि, इन्हनि खे वठी इन्हनि खे खटरायूं हुयूं उन्हनि कसरियूं, असांखे पुछण वारो कोन्हे। असांखे पुछा कई त 10 रुपया बि गीदे में कोन्हे, जंहिं दोस्त मूंखे को 100 ॾिठी, को 50 ॾिठी, इहो पेट था पालियूं। मां ग़रीब कारकुन आहियां, अपील थो कयां बिलावल साहिब खे, मुंहिंजी आधार कार्ड न कंदे मां दादू ज़िले ते मां बिलावल हाउस अॻे पाण खे साड़ींदुसि। मुंहिंजी अदालत कंहिं बि न कई आहे, 5 साल कढाया, न नौकरियूं मिलियूं। मां इस्लामाबाद में उते पहुचां जलसंग पे मज़ार कमेटी जो, आम पार्टी जो, मूंखे पुछण वारो केरु कोन्हे त बुख अथई या ॾुख अथई, कटा केॾे था वञे, को रशका भरी था वञे, सरकारी माण्हुनि खे न मिलनि था राशन। वर्कर पीपल पार्टी जे कारकुन खे हिकिड़ो बि हराम आहे, शहीद राणी जो कसम आहे, हिकिड़ो बि कोन थो थिए। को किथे फलाणो MNA बालपुर आहिनि, MNA MP होॾे नैन शरीफ़, पीर मज़र जो अॻे पीर शाख, हे अवाम दायूं कढी छो इलेक्शन जो टाइम थींदो आहे,
अते त दायूं था करनि त माण्हू उन्हनि खे ॾियो न। बिलाल भुट्टा साहब जिन्हनि खे जंहिं MNA ऐं MP जा हिननि खे सीट ॾिठी, असां पीपल पार्टी मां इस्तीफ़ा ॾेई ॾींदासीं। इन्हनि दादू चए 3 माण्हुनि खे न ॾे, असांजी वर्करनि जा पुछनि कोन था त कहिड़े नालनि में न गाॾी आहे न जॻह पुछनि, इन्हनि खे टिकट ई न ॾे दादू। नवां माण्हू ॿिया घुरायूं, असांखां पुछनि ई कोन था। छो असां वर्कर न आहियूं? असां ॾुख ॾिठो आहे। ये कल पार्टी में आया, असां पुराणा माण्हू आहियूं, असांखे ॿुधनि कोन था बाबा कहिड़े हालनि में हो। छो इलेक्शन जी टाइम थींदी आहे त असां वर्कर पंहिंजा ॿार बच्चा कढे असां इन्हनि जे पोयूं लॻंदा आहियूं, अॼु पुछनि कोन था। छो जवाबु ॾियो। हिते किरोड़ के अरब खरब आयो था, असां 8 ॾींहं खायूं था, 8 ॾींहं बुख ते वेठा आहियूं। वर्कर पुछनि था त दादू ज़िले में अदा चाहे 5 साल हिकिड़ा विया इस्लामाबाद तोड़ी भॻा थी, नौकरियूं बि न मिलियूं, हर जो पर वर्करनि जी मालकीत कयो न, वर्करनि खे पुछो था। मोहतरमा हूंदी त तव्हांजो ख्याल कंदी? नाल ते सदका थी विया, बीबी साहिबा असांखां पुछंदी, ईदनि जा ख़र्ची ॾींदी आहे, ऐं उन्हनि खे असांजा कपिड़ा मोकिली, बीबी साहिबा 50,000 ॾींदी वर्करनि खे, ख़ुशि थियो, बचड़ा ख़ुशि। हुन के दाह ॾियूं, पुछनि कोन था। को किथे वेठो आहे, को किथे वेठो आहे। आसिफ ज़रदारी माना तव्हांजो परगोर नथो लहे? केर बि न कंदो न। पार्टी असांजी किथे आहे? हींअर पार्टी असांखे पुछण वारी न आहे। सभु को पंहिंजे कहिड़ो उन्हनि खे सेंट्रल जेल वांगुरु बचा पंहिंजा वाड़ी वेठो आहे। असां वर्कर रोड ते वठूं था, डबल रोटियूं खाईंदा, फोटा खाईंदा।